हैदराबाद में खबर शामिल क्यों था। सिंध हाई कोर्ट बेंच मेहरान और शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी इंतजामिया खिलाफ अपील्स से फैसलो महफूज कर छो है। अदालत वारा गैर कानूनी तौर उहदन से वेठल अमलदारन खिलाफ दाखिल धार दरख्वास्तुन से फैसलो महफूज किया वो। दरख्वास्त में चयो वियो तो मेहरान यूनिवर्सिटी और शहीद अलाबख्श यूनिवर्सिटीज़ में प्रोफेसर्स के इंतजामी उहदन से एक्टिंग चार्जिस ॾिनी वयूं आहिनि। हैदराबाद में खबर अमा दी पिया। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच मेहरान यूनिवर्सिटी और शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी इंतजामिया खिलाफ अपील्स से फैसलो महफूज करे वरतो है। तफ़सील मालूम क्यों था। टाइम न्यूज़ हैदराबाद के रिपोर्टर इम्तियाज़ खोसो का। इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि अमा वटि हिन जा? बिल्कुल मेहताब, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मेहरान यूनिवर्सिटी और शहीद अलाबख्श सूमरो यूनिवर्सिटियन में ओपीएस आउट ऑफ टर्न और डेपोटेशन से गैर कानूनी तौर उहदन से वेठल अमलदारन खिलाफ दाखिल धार दरख्वास्तन से धुरिन जा दलील ॿुधण बाद फैसलो महफूज करे छॾियो आहे। म्यूट जो डिप्टी मैनेजर है रियाज़ अहमद शेख, डिप्टी डायरेक्टर काशिफ दर्स, मुलाजिम आहिनि राव अब्दुल राज़िक राजपूत, गुलाम परवर ओढो, इन्हनि ॿिन्ही यूनिवर्सिटी जी इंतजामिया खिलाफ धार दरख्वास्तूं दाख़िल करायूं हुयूं। इन्हनि में इन्हनि जो मौक़िफ़ आहे त म्यूट ऐं शहीद अलाबख्श यूनिवर्सिटी में काफ़ी अरसे खां प्रोफेसरनि खे इंतज़ामी उहदनि ते एक्टिंग चार्जूं ॾिनियूं वियूं आहिनि, जॾहिं त कुझु अमलदार ओपीएस ऐं डेपोटेशन ते बि मुक़ररु थियल आहिनि। इन ते ॿुधणी जस्टिस अदनान अल करीम मेमन ऐं जस्टिस अदनान इक़बाल चौधरी ते मुश्तमिल डिवीज़न बेंच कई आहे। उनमें पटिशनर्स अदालत खे आगाही ॾिनी त गुज़िरियल ॿुधणी ते रजिस्ट्रार खे प्रोफेसरनि वटि इज़ाफ़ी उहदनि ऐं डेपोटेशन ते मुक़ररु थियल अमलदारनि खे हटाए उन्हनि जूं लिस्टूं पेश करण जो हुकुम ॾिनो वियो, पर अञा ताईं अदालती हुकुम ते अमल न थी सघियो आहे। उनमें यूनिवर्सिटी जो जेको वकील आहे मसूद रसूल बाबर मेमण, उन अदालत खे आगाही ॾिनी आहे त अदालती हुकुम बैदि सर्कुलर जारी करे ओपीएस ऐं डेपोटेशन तोड़े इज़ाफ़ी उहिदा रखंदड़नि खे हटाए वियो आहे। जॾहिं त जेको फोकल पर्सन आहे म्यूट जो रजिस्ट्रार, उन बि अदालत खे लिखत में आगाही ॾिनी आहे त हाणे को बि गैर कानूनी अमलदार उन्हनि जे यूनिवर्सिटियुनि में मुक़ररु न आहे थियल। उन दौरान जेके पटिशनर आहिनि उन्हनि ॿीहर अॼु अदालत में सबूत फराहम कया आहिनि। उनमें उन्हनि ॼाणायो आहे त मेहरान यूनिवर्सिटी जे खैरपुर कैंपस में अञा ताईं 15 ॼणा गैर कानूनी तौर मुक़ररु थियल आहिनि, जॾहिं त शहीद अलाबख्श सूमरो में पिणु गैर कानूनी मुक़ररनि जा सबूत मौजूदु आहिनि। अदालत इन दलील ॿुधाइनि धुरियुनि जा, उन खां पोइ अदालत रिमार्क ॾिना आहिनि त सुप्रीम कोर्ट जे वाज़े। इम्तियाज़ खोसो, मेहरबानी अपडेट करने के लिए।